बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्बास अली। दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, असांजो कमु आहे कॉन्टेक्ट जेको बि आहे उहो आहे कॉमेडी। सो दोस्तों, जेका मुल्क जा हालात ॾिसी करे जेका ही मां वीडियो ठाहियां पियो, इहा वीडियो तव्हां दोस्तनि सभिनीनि जे लाइ मैसेज आहे। हिन वीडियो खे जेको आहे वधि खां वधि शेयर बि कजो ऐं हिन वीडियो में जेको मां तव्हां दोस्तनि खे मैसेज ॾियां थो पियो, प्लीज़ महिरबानी करे उन्ही जो जेको आहे मूंखे रिप्लाई बि हिन वीडियो में ॾिजो। दोस्तों, जेको असांजे इन पाकिस्तान में जेको सहाफ़िन जी कढ ऐं जेको आहे सहाफ़िन खे टारगेट कयो वञे थो ऐं कुझु सहाफ़ी अहिड़ा बि आहिनि जेको आहे मतिलबु कि सहाफ़ी वॾेरनि जी चमचनगिरी में ऐं ग़ुलामीगिरी में। त अॼु जो जेको टॉपिक मां शुरू करण वारो आहियां उहो सिर्फ़ु टॉपिक आहे सहाफ़िन जे हवाले सां। दोस्तों, सब खां पहिरियों तो मां तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदो हलां त सहाफ़िन जो जेको कमु हूंदो आहे, सहाफ़ी जो मतिलबु छा आहे। सहाफ़ी जो मतिलबु हूंदो आहे त हक़ सच लिखणु, हक़ सच ॿुधाइणु। हक़ सच कंहिंखे लिखणो हूंदो आहे, कंहिंखे ॿुधाइणो हूंदो आहे। जेका वॾा इदारा आहिनि ऐं असांजे जेको डिस्ट्रिक्ट जा ऐं तालके जा जेका MNA MPA हूंदा आहिनि, असांजो कमु आहे सिर्फ़ु उन्हनि खे आगाही करणु ऐं उन्हनि खे ॿुधाइणु। यानी कि फर्ज़ कयो असां जंहिं ॻोठ में रहूं था, उन ॻोठ जा जेका मसला मसाइल आहिनि, या सेवरेज सिस्टम सही न आहे, या रोड न आहे, या किथे जेको बि कंहिं ॻोठाणे जो को बि मसलो थींदो आहे, मसलो मसाइल आहे, एहतजाज वग़ैरह जेको बि थिए थो, वॾेरनि जे ख़िलाफ़, सियासतदाननि जे ख़िलाफ़ थिए थो, ऐं उहो जेको आहे असांखे रिकॉर्ड करे वॾे आला इदारा ऑफिसरनि ताईं जेको आहे असांखे पहुचाइणो हूंदो आहे। असां सहाफ़िन जो कमु इहो हूंदो आहे। त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायां त कुझु सहाफ़ी जेका आहिनि वॾेरनि जी वाठागिरी ऐं वॾेरनि जी चमचागिरी में पूरा आहिनि। छो जो हो उन्हनि खां माल मिले थो ऐं जेको आहे उन खां घर पालनि था पंहिंजो ऐं पंहिंजो घर हलाइनि था। त दोस्तों, मां तव्हां सभिनीनि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त उन्ही सहाफ़िन जी जेकी इहा कमाई आहे वॾेरनि वारी, ऐं वॾेरा जेका हुनखे ॿ चार रुपया ॾिनि था ऐं उहो हराम खाइनि था पिया, उहो जेको आहे पंहिंजे ॿचड़नि खे खाराइनि था, या मिसाल आहे पंहिंजो घर हलाइनि था उन्ही हराम जी कमाई मां। त तव्हां अवाम जेकी आहे उन माण्हू मां कहिड़ी उमेद रखी सघो था। जेको माण्हू पाण हराम खाए थो, पंहिंजे ॿचड़नि खे हराम खाराए थो, जेको हुनजो कमु आहे उहो पंहिंजो कमु ईमानदारी सां नथो करे, उन माण्हू मां कहिड़ी असां उमेद रखी सघूं था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सहाफ़ी जो कमु हूंदो आहे हक़ सच लिखणु, हक़ सच ॿुधाइणु। जॾहिं असां पाण हक़ सच लिखण वारा, हक़ सच ॿुधाइण वारा ई बि असां पाण चोर हूंदासीं त असां जेको अॻिते छा करे सघंदासीं। जॾहिं असां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल सही नथा करे सघूं, पंहिंजो कुझु बि नथा करे सघूं, त पोइ असांखे उन दर तां बि हटी वञणु घुरिजे। ऐं कुझु सहाफ़ी अहिड़ा आहिनि त जॾहिं उन्हनि खे चओ न त यार तूं हीउ ग़लति कमु करे थो, तूं पाण सहाफ़ी थी करे इहो ग़लति कमु करे थो, उहो चए थो यार जेको आहे छा आहे, मां हिकु सहाफ़ी कयो छा थी पियो, सभु सहाफ़ी इहो कमु करनि था। अड़े बाबा, तूं अगरि सही थींदे न त सभु ॿिया चार सही थींदा। हाणे ॾिसो, नसरुल्ला गडाणी हुयो, नसरुल्ला गडाणी हिकु हुयो, केतिरा बि उन धरणा आया, उहे धरणा कामयाब थिया। त अॼुकल्ह जे मां घोटकी ज़िले जे सहाफ़िन खां इहो सुवाल पुछां थो पियो त चंद सहाफ़ी आहिनि जेका नसरुल्ला गडाणी वारे कमु करनि पिया ऐं नसरुल्ला गडाणी जे पैरवी ते हलनि पिया। जीअं माना नसरुल्ला गडाणी करे पियो, ईअं उहे सहाफ़ी करनि पिया। त अॼु मां उन्ही सहाफ़िन खां पुछां थो जेका मतिलबु कि नसरुल्ला गडाणी जे जनाज़े में बि गॾु हुया ऐं नसरुल्ला गडाणी सां जलसनि, उन जे जलसनि में बि गॾु हुया ऐं ईद जे ॾियारे वञी करे उहे वञी वॾेरनि भोतरनि वटि सेल्फियूं बि हुननि कढायूं। त उन्हनि सहाफ़िन जे मुंहुं ते जेको आहे मां कुझु बि नथो चवणु चाहियां, छो त पहिरीं ॻाल्हि इहा त मां को सहाफ़ी न आहियां, मां को वॾेरो भोतारनि ते जेको आहे जीअं उहो नसरुल्ला गडाणी माए फुट चवंदो हो, मां कंहिंखे भोतार सरदार वॾेरे खे माए फुट बि नथो चवणु चाहियां। छो त ॾिसो, सभु सरदार हिकु जहिड़ा बि न आहिनि हूंदा ऐं सभु पीर मीर वॾेरा जेका आहिनि हिकु जहिड़ा बि न आहिनि। मां कंहिंखे ग़लति बि नथो चवणु चाहियां, न मां कंहिंखे तनक़ीद करणु चाहियां थो। पर हीउ जेको अॼु मां वीडियो ठाहियो आहे उहो सहाफ़िन जे करे ठाहियो आहे ऐं सहाफ़िन खे ई ॿुधाइणु चाहियां थो त जेको तव्हांजो कमु आहे, तव्हां पंहिंजो सहाफ़त कयो, वॾेरनि जी ग़ुलामी चमचागिरी छॾे ॾियो। जे अगरि तव्हां वॾेरनि जी चमचागिरी ग़ुलामी कंदव त तव्हां जेको आहे अवाम जी कहिड़ी ख़िदमत करे सघंदव। पोइ त जेको आहे तव्हां जेको आहे मिसाल आहे बेनज़ीर वारा पैसा हलनि था, उते बि वञी करे तव्हां उन्हनि खां ग़रीबनि खां जेको मतिलबु कि नंढड़ियूं अमड़ियूं अचनि थियूं, लाइननि में बीहनि थियूं, सारो ॾियारियो, तव्हां त हुननि जी 500 रुपया ॾियारियुनि में पैसा वठी वञो था। त तव्हांजी गैरत किथे मरी वई आहे। तव्हांजी सहाफ़त इहा चवे थी त मिसाल जिते ग़रीबनि जो हक़ थिए थो उते वञी करे तव्हां जेको आहे वञी 200-400 500 रुपया वञी उन्हनि मां तव्हां वठो। यार कुझु गैरत कयो, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो।
आज जो ही मैसेज जेको मां सिर्फ साहब ही हज़रतन के दिनो है अगीते जेको है मां ता सबने दोस्तन सा हे मुरसानो वायदो कया तो पियो त अगीते जेको है मां तमा दोस्तन के एड़ा एड़ा मैसेज दिनुम एड़े एड़ा जेको मतलब हर इदारे ते हर टॉपिक ते बी गाल या दोस्तों मां तमा के बुधाया जे अगर तमा आखिरी ताई वीडियो दिखी भी आए तो मेहरबानी करे असा के जेका भी हाल हवाल हो जिन कमेंट में बुधारियो जी तमा कमेंट में बुधारी दो असा के जेको भी मसलो मसाइल हो उन्हीं मसले ते मां गालाए करे उन्हीं तमा दोस्तन के आगा कंदम। दोस्तों उम्मीद क्या तो पियो तो आज जी ही वीडियो तमा दोस्तन के सबनिन के पसंद आई हुंदी। जे अगर आज जी वीडियो सबनिन दोस्तन के पसंद आई है तो मेहरबानी करे इन वीडियो के लाइक शेयर वध में वध शेयर करना वध में वध में तमा सबनिन दोस्तन का या रिक्वेस्ट कंदम हिनी के जेको कमेंट मुके जरूर बुधाइजो ती वीडियो तमा के किए लगी अगीते असा के केड़े टॉपिक ते गलाण गुरजे केड़े इदारे ते गलाण गुरजे। मिलंदा से एक बी वीडियो में तेसी ते दीदा इजाजत। अल्लाह हाफिज।